अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ अगर मैं फौजिया एजाज नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। बलोचिस्तान में बरसात ने बोड सबब जुलाई महीने में फौत थियलन जो अंग 127 ताईं पहुची वियो। सूबे में बरसातुनि सबब 13,500 घर किरी रही पिया। बिजली जा 140 थंभा किरी पिया। किला सैफुल्ला ऐं लसबेला में बरसातुनि जो 3 वरनि जो रिकॉर्ड टुटण सबब तमाम वॾी तबाही आई। बलोचिस्तान में 100 सैकड़ो वधीक बरसातूं पयूं। उथल में घर पाणी में लुढ़ी विया। हज़ारे माण्हू अलाह तलह खां महरूम थी विया। बरसातुनि बाद सिंधु दरिया के पानी वहिकरन में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 3,11,615 क्यूसेक ऐं हेठियां वहिकिरो 2,86,085 क्यूसेक रिकॉर्ड। गुड्डू बैराज में पानी वहिकरन में 20,477 क्यूसेक जो इज़ाफ़ो थियो। पाक फौज जूं बोड मुतासिर इलाक़नि में इमदादी कार्रवाइयूं जारी। ISPR मूजिब डी वाटरिंग ऐं मुतासिरनि जे महफ़ूज़ हंध ॾांहुं मुंतक़िली जारी आहे। मुतासिरनि खे तिबी इमदाद ऐं खाध खुराक फ़राहम कई पई वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल कैंपूं क़ाइमु कई वियूं आहिनि। गंदावाह, नसीराबाद ऐं ॿियनि इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। ISPR मूजिब चमन में बरसात नाहे थी। बाबे दोस्ती फाल आहे। नौशकी में फाथल माण्हुनि खे कढण जो कमु जारी आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं सिकंदराबाद वेझो छिप किरण जा इतला आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही बोड मुतासिरनि जी मदद जो ऐलान करे छॾियो। परवेज़ इलाही जे सदारत हेठि आला सतही इजलास। परवेज़ इलाही ऐलान कयो आहे त बरसातुनि दौरान फोत थी वियलनि जे वारसनि खे 8-8 लख रुपया ॾिना वेंदा। नुक़सान जो काथो लॻाए मुतासिरनि जी मदद कई वेंदी। परवेज़ इलाही हिदायतूं जारी कंदे चयो आहे त रोडनि जी बहालीअ वारो कमु जंगी बुनियाद ते शुरू कयो वञे। मुतासिर इलाक़नि में मेडिकल कैंप्स लॻायूं वञनि। वबाए मर्ज़नि खां बचण लाइ बोड मुतासिरनि खे वैक्सीन बि लॻाई वञे। कराची जे हॉक्स बे वारे इलाक़े में टर्टल बीच वटि 4 ॼणा विहिंज ते ॿुॾी विया। ॿुॾी वियल 3 नौजवान जा लाश हथ। नौजवान जा मड़ ईदीअ जे रज़ाकारनि ॻोल्हा करे हथ कया। फौतियुनि जे मामून, मोहसिन ऐं नाहिल तौरु सुञाणप थी। 24 कलाकनि अंदरि हॉक्स बे वटि 6 ॼणा ॿुॾी चुका। पाबंदीअ बावजूदि इंतिज़ामिया माण्हुनि खे हॉक्स बे वटि समुंड वञण खां रोके न सघी। इमरान ख़ान मुल्क खे तबाही जे कंधीअ ते पहुचायो। असां मुश्किल फ़ैसिला करे पाकिस्तान खे रिवालो ऐं डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान हुकूमत 4 सालनि दौरान रिकॉर्ड 20,000 अरब रुपया कर्ज़ वरितो। अॻूणी हुकूमत जे पॉलिसियुनि सबब वापार खसारे में इज़ाफ़ो थियो। इमरान ख़ान ॿुधाए त हुन मईशत में कहिड़ा सुधारा आंदा आहिनि। 3 महीननि में अहिड़ो कुझु नाहे कयो जंहिंसां रुपए जो मुल्ह घटि थिए। वफ़ाक़ी वज़ीर मूजिब हू मक़ामी सनत खे हथी ॾियण जी कोशिश कनि पिया। मुल्क ख़ातिर हुननि सियासी नुक़सान बर्दाश्त कयो। माण्हुनि जे ज़हननि में उहा ॻाल्हि विधी वई त सियासतदान वोट वठी रुॻो अयाशी कंदा आहिनि। सियासतदाननि खे ॻोथा लफ़्ज़ ॻाल्हाए बदनाम कयो पियो वञे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह IBA सखर में ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान में 4 भेरा मार्शल लॻी, 3 दरिया विकिरो थिया। केरु पुछण वारो नाहे। सखर बैराज मां लाश मिली रहिया आहिनि। हिकु सियासतदान चयो इहे लाश झेड़े में माजी वियलनि जा आहिनि। मूं खेसि फ़ोन करे ॿुधायो त अहिड़ी ॻाल्हि नाहे। जेको कूड़ ॻाल्हाए उहो सियासतदान नाहे।
बेएतमादी जी रिथ जो फैसलो लंदन में थियो। साॻियो ई नवाज़ शरीफ़ हुकूमत छॾण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। माशी तौर ते मुल्क जाम थी वियो आहे। बिजली गैस जा बुक फिक्स्ड टैक्स माण्हू न पिया ॾेई सघनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। शेख रशीद चयो त चीन, दुबई, कतर ऐं सऊदी हिन भेरे मदद न कई, न ई IMF जो बेल आउट पैकेज आयो। अमेरिकी इमदाद जे शर्तुनि ते चीन खे सख़्त ख़दशा आहिनि। 90 ॾींहनि बदिरां रुॻो 45 ॾींहं रहिजी विया आहिनि। फज़लुर रहमान ऐं TTP जो फाटा जे ज़िम थियण ते हिकु ई मौक़िफ़ आहे। बोर्ड में मदद बदिरां कंपनी जी मशहूरी खे माण्हू ख़राब सम्झनि था। कोरोना सबब वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 661 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हकारी केसनि जी शरह 3.29% रही। NIH मूजिबि मुल्क में कोरोना में वरतल 171 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। NIH मुहर्रम हराम जे जुलूसनि बाबति बि हिदायतूं जारी कंदे चयो आहे त समूरा माण्हू वैक्सीनेशन कराइनि। जुलूस ऐं जलसनि में मास्क जो इस्तेमालु कयो वञे ऐं समाजी विथीअ खे यकीनी बणायो वञे।